मलीर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जो रिपोर्टर मुश्ताक गबोल मूजिब मलीर जे इलाइक़े गगर लॻ ॻोठ इब्राहिम आबाद जे हाशिम शाह मोहल्ले ते गुज़िरियल ॾींहुं ॿिनि गाॾियुनि में सवार चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पायमाल कंदे घरनि में काहे पिया ऐं औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद सबबि सॼे ॻोठ में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। ॻोठ जूं औरतूं ऐं ॿारड़ा हथियारबंदनि जे हमले ख़िलाफ़ एहतिजाज कंदे घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। उन मौक़े ते ॻोठाणनि हाशिम शाह, शेर शाह, जुमन शाह, अली नवाज़ शाह ऐं हाजी शाह सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे ॿुधायो त हथियारबंदनि ॻोठ ते ही ॿियो हमिलो कयो आहे ऐं धमकियूं ॾींदे चयो त ज़मीन संदन आहे, उन करे ॻोठ ख़ाली करे वञनि। ॿी सूरत में संदन हशर बुरो थींदो। ॻोठाणनि चयो त जेकॾहिं हथियारबंदनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो। ॻोठाणनि सिंध जे वॾे वज़ीर DC मलीर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे।